हाँ ॾे ख़बर कम थी वियो? ना हाकिम साईं, एसपी हिन तरफ़ ना आया। कहिड़ी बकवास पियो करीं? ॻोठ मां पके रोड ॾांहुं ॻोठ खां ॿियो को रस्तो ई कोन्हे, कस ई कोन्हे, त पोइ एसपी ॾे कीअं न आयो हूंदो? ऐं जॾहिं त अधु कलाक पहिरीं हू शाह मुराद जे घरां निकिरी चुको हो, त पोइ विच में ज़मीन की वियुसि छा? सरकार ईअं बि मुमकिन आहे त ॻोठ में कंहिं यार दोस्त रोके विधो हुजेसि। मुंहिंजे त ख़्याल में ॻोठ में हुनजी शाह मुराद खां सवाइ कंहिंसां बि दुआ सलाम न आहे। पर वरी मां ख़बरचार वठां थो। हा, तव्हां हिते चौकस बीठा हुजो ऐं आउं हिन मामले में का बि कोताही बर्दाश्त कोन कंदुसि। छा सम्झव? जी सरकार। चांडुकी, तो मूंखे फ़ोन करे चयो त वापसि अच, मां अची वियो आहियां। छा थियो आहे? वे ॿुधायां थी। हा ॿुधाए, वेही रहियुसि। जीअं तूं घर खां निकिते मुंहिंजी अखि फड़कण लॻी। दिलि में के अणॼातल ख़तरे जो गुमान पैदा थियो, तंहिं करे तोखे मोटी अचण जो चयमि। छा तूं हिन क़िस्म जे सवण साठनि ते बिलीव कंदी आहीं? वहम विणंदो आहे ज़र अली। दिलि में हिकु वहम पैदा थियो, मूं सोचियो तोखे बेगा वक़्त ते वञणु न ॾियां। तुंहिंजे ख़्याल में ख़ान बहादुर मूं ते हमिलो न कराए, इन जे करे मोटी अचण जो चई। मां त परेशान थी वियुसि। ज़र अली, दरअसल माहौल अहिड़ो ठही वियो आहे, एतिरी गैर यकीनी ऐं ख़ौफ़ वारी सूरत पैदा थी वई आहे, छो थोरी थोरी ॻाल्हि ते दिलि में अजीब क़िस्म जा वहम ऐं विसवसा पैदा थियण लॻा आहिनि। हा, तूं ठीक थी चवीं। तुंहिंजे हिननि ख़दशनि ऐं वसवसनि जो ज़िम्मेवार आउं आहियां। मतलब त आउं कानून जे अमलदार तौरु कानून खे बहाल करण वारी रिट में नाकाम वियो आहियां। इन जे करे, हिन लॉ एंड ऑर्डर जे करे जेका तूं सूरत हाल ॾिसे पई, इन जे करे परेशान आहीं। ऐं वॾी ॻाल्हि त मुंहिंजे गैर महफ़ूज़ हुजण जो डपु तुंहिंजे दिलि में आहे। इहा तुंहिंजी नाकामी न, पर दरअसल असांजी पूरी कानूनी ताजी पेटी जो बेड़ो बुॾल आहे। इन करे हालतनि जो को बि भरोसो न आहे। सोप सीरियल वेरन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।